अस्सलाम वालेकुम दोस्तों, जेकर तव्हां वटि पैसा थोड़ा आहिनि, घटि मिक़दार में आहिनि त परेशान न थियो, छो त असल मसइलो जेको आहे उहो पैसनि जो न पर सोच जो थींदो आहे। तव्हां सिर्फ़ु 5,000 मां पंहिंजी ज़िंदगी बदिलाए सघो था, लेकिन उन जे लाइ तव्हां घटि में घटि पहिरियों क़दम त खणो सही। अॼु मां तव्हांखे सिर्फ़ु 5,000 मां शुरू थींदड़ अहिड़ा 3 बिज़नेस आइडियाज़ थो ॿुधायां जेके तव्हांजी ज़िंदगी बदिलाए सघनि था। नंबर पहिरियों 5,000 जा तव्हां मोबाइल एसेसरीज़ जो सामान वठो। मोबाइल कवर्स, प्रोटेक्टर्स, हैंड फ्रीज़। मार्केट जे शहर जे कंहिं बि कुंड में हिकिड़ो नंढड़ो स्टॉल लॻाए बीही रहियो। घटि में घटि जेकर तव्हां 1000 रुपयो डेली न कमायो त चइजो अल्ताफ़ तव्हां ग़लति मशवरो ॾिनो। नंबर 2, जेके पकोड़ा, जेके समोसा, जेके अंडा असां घर में खाईंदा आहियूं, घर में असांजे बोचीखाने में ठहंदा आहिनि, उहे सैंडविचिस तव्हां ठाहियो घर में, उनखे सुहिणे बॉक्सिस में पैक कयो। असांजे शहरनि में, असांजे इलाइक़नि में सुठा स्कूल आहिनि, सुठा कॉलेज आहिनि जेके इहे आइटम वठंदा तव्हां खां। तव्हां उन्हनि खे वञी सप्लाई कयो। उन्हनि जी इंटरवल जे टाइम ते, रिसेस जे टाइम ते तव्हां उन्हनि खे सिर्फ़ु ॾेई अचो। तव्हां घटि में घटि 1,500 रुपया डेली कमाए सघो था। नंबर 3, 5 किलो 10 किलो पटाटा वठो, उन्हनि जी चिप्स ठाहियो, उहे सुहिणे नमूने सां पैक कयो, तव्हां खपायो। तव्हां उन मां 1000 खां 1,500 रुपया कमाए सघो था। दोस्तों, 5,000 मां मुकमल ज़िंदगी न बदिलबी, पर तव्हांजी ज़िंदगी जो फीथो फिरणु शुरू ज़रूरु थी वेंदो। दोस्तों, शुरूआति केतिरी बि नंढी हुजे, पर जेकर तव्हांजी सोच वॾी हूंदी त तव्हां बुलंदियुनि खे टच कंदव, पर जेकर तव्हांजी सोच नंढड़ी हूंदी त असां जिथे आहियूं उते ई रहंदासीं। असांखे हिन गुरबत मां निकिरणो पवंदो। काई हुकूमत, काई गवर्नमेंट असांजी मदद करण जे लाइ कोन ईंदो। असांखे पंहिंजा पेर मज़बूत पाण करणा पवंदा। उमूमन तव्हां रड़ियूं सोशल मीडिया ते ॿुधियूं हूंदियूं त सरकारी अस्पतालुनि में दवाऊं कोन थियूं मिलनि, थाणनि ते जेको आहे सो इंसाफ़ कोन थो मिले। दोस्तों, असीं अहिड़े मुल्क में रहूं था जिते असांखे हर शइ पाण ख़रीद करणी पवंदी, ऐं जेकर पैसा हूंदा त ख़रीद कंदासीं, न त असां कुझु बि नथा करे सघूं। पंहिंजे ॿचड़नि जी सुठी सिहत जेकर खपे त असांखे सुठो कमाइणो पवंदो। जेकर असांखे हिन मुल्क में इंसाफ़ खपे त असांखे कमाइणो पवंदो। जेकर असांखे हक़ु खपे त असांखे कमाइणो पवंदो। कमाइण खां अलावा, पैसे खां अलावा को रस्तो कोन्हेव। सखणा हवाला न हणो, सखणा पंहिंजो पाण खे धोखो न ॾियो। यार, जेकर हीअं थिए हा त मां हीअं करे वठां हा, जेकॾहिं हे इदारो हीअं करे हा त मां हीअं थी